अफ़सोसनाक ख़बर है नाज़रीन अमा खे आगाह कयूं पिया काज़ी अहमद खां। काज़ी अहमद में ॼण सां भरियल डॉसन टॉलर सां टकराइजी वई आहे। टिनि ॿारनि समेत 6 ॼणा फोत थी विया आहिनि जॾहिं त 20 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। बाईपास रोड अमलदार चौक पटे ॼण भरिसां भरियल तेज़ रफ़्तार डॉसन जो टॉलर सां टकर थी पियो। हादसे में 3 ॿारनि समेत 6 ॼणा फोत थी विया आहिनि। 20 खां वधीक ज़ख़्मी थी पिया आहिनि। खेनि अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। फोतुनि जी सुञाणप मोहम्मद अली सदोरो, गफूरा, आबिद सोलंगी, गुल सोलंगी ऐं अफ़साना सोलंगी तौरु कई वई आहे। जानियुनि सां भरियल डॉसन सकरन वञी रही हुई त हादसो पेश आयो। शादी जूं ख़ुशियूं मातम में तब्दील थी वियूं आहिनि। अमा खे आगाह कयूं पिया अफ़सोसनाक ख़बर आहे काज़ी अहमद में ॼण सां भरियल डॉसन टॉलर सां टकराइजी वई। 3 ॿारनि समेत 6 ॼणा फोत थी विया आहिनि। 20 खां वधीक ज़ख़्मी थी पिया आहिनि। बाईपास रोड अमलदार चौक वटि जानियुनि सां भरियल तेज़ रफ़्तार डॉसन जो टॉलर सां टकराव थी पियो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। ज़ुल्फ़कार अली टावरी लाइन ते मौजूद आहे। जी ज़ुल्फ़कार, आगाह कजो कहिड़ा तफ़सील आहिनि? जी हाँ जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो त क़यामत सुगरा जा मंज़र ख़ुशियूं मातम में तब्दील थी वियूं। अफ़सोसनाक हादसो काज़ी अहमद शहर ॿारहं बाईपास रोड ते अलमदार चौक वटि ॼण सां भरियल डॉसन टॉलर सां टकराइजी वई। हादसे जे नतीजे में 3 ॿारनि समेत 6 ॼणा फोत थी विया आहिनि। 20 खां वधीक ज़ख़्मी थी विया आहिनि। ज़ख़्मी ने फोतुनि खे फौरी तौर काज़ी अहमद अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, जॾहिं त सदोरो, गफूरा, आबिद सोलंगी, गुल सोलंगी, अफ़साना सोलंगी मौके ते फोत थी विया। 20 खां वधीक मासूम ॿार, औरतूं, मर्द सख़्त ज़ख़्मी थी विया। ज़ख़्मी में शादिया, आमना, अयाज़, आसत, दिलबर, बगी ऐं ॿिया शामिल आहिनि। फोतुनि जे लाशनि ज़ख़्मियुनि खे काज़ी अहमद अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त 10 खां वधीक ज़ख़्मियुनि जी हालत सीरियस हुजण करे खेनि नवाबशाह अस्पताल मुंतक़िल कयो आहे। जॾहिं त सोलंगी बिरादरी जी ॼञ दौलतपुर भरिसां ॻोठ बचो राहू मां सकरन तरफ़ वञी रहिया हुआ। साणनि हादसो पेश आयो, जॾहिं त काज़ी अहमद पुलिस ट्रालर ड्राइवर खे गिरफ़्तार करे ट्रालर खे तहवील में वठी छॾियो आहे। जी ठीकु आहे ज़ुल्फ़कार टावरी, अवां जी महिरबानी।